नाज़रीन, मलीर मां अदबी ख़बर शामिल कंदा हलूं त सिंधी अदबी संगत शाख मलीर जी दस्तूरी गॾजाणी अवामी प्रेस क्लब मलीर में मुनक़िद कई वई, जंहिं में नाले वारनि अदीबनि, शाइरनि ऐं अदब दोस्तनि वॾी अंग में शिरकत कई। मलीर मां रिपोर्टर इनायत अली शाह जी रिपोर्ट मूजिब सिंधी अदबी संगत शाख मलीर जी दस्तूरी गॾजाणी अवामी प्रेस क्लब मलीर में नामियारी शाइर लजपत राय जी सदारत हेठि थी, जॾहिं त कार्रवाई सेक्रेटरी मुजीब सिंधी हलाई। गॾजाणी में मुजीब सिंधी, लजपत राय, कंबर बुट, असगर महराई, सैयद गफूर शाह तकवी, इमदाद लाशारी, सिकंदर सरवान, अब्दुल गफ्फार अब्द, नियाज शाह, मुख्तियार मक्सी ऐं अमरता डाहरी पंजूं नकोर तख़लीक़ूं पेश कयूं, जॾहिं त नौजवान रागी अब्दुल ख़ालिक भट्टी क़सीदो पेश कयो। सदारती ख़िताब कंदे लजपत राय चयो त सिंधी अदबी संगत शाख मलीर कराची जी मुतहर्रिक, मुत्तहिद ऐं जिद्दोजहद कंदड़ नुमायान शाख आहे, जेका बाक़ाइदगी सां अदबी, तनक़ीदी ऐं शौरी सरगर्मियूं मुनक़िद करे रही आहे। हुन चयो त अदब में तनक़ीद जी वॾी अहमियत आहे ऐं सुठी तख़लीक़ लाइ तनक़ीदी अमल ज़रूरी आहे। इन मौक़े ते मुजीब सिंधी चयो त शाख मलीर में मियारी तख़लीक़कारनि जी शमूलियत की अव्वलियत ॾिनी वेंदी ऐं आइन मूजिब गैर हाज़िर मेंबरनि जी रुकनियत ख़त्म कई वेंदी। गॾजाणी में सामी मेमण, अब्दुल लतीफ़ लांगा, इनायत अली शाह, ज़हीर डाहरी, नूर हसन चन्नो समेत वॾी अंग में अदब दोस्तनि शिरकत कई। अवामी फैसलो टीवी